के ॾिसो तो त पोइ माण्हू महिनत करियो साईं 2 मिंट असांखे पहिरीं असांजी जेका सिंधी सकाफ़त आहे अजरक जो तोहफ़ो साईं गुरु मोहम्मद नवाणी तव्हांखे अजरक जो तोहफ़ो अजरक नवाणी साहब हाणे तमामु आयो सभु मुंहिंजी उमिरि जा या मूंखां साल ॿ नंढा या 2-3 साल वॾा तंहिंजे करे ये ॻाल्हि आऊं थो कयां त तव्हांखे ख़बर ई कान हूंदी हे मुंहिंजो नानाणो लाइक़ो आहे ॻोठ हा या तव्हांखे ख़बर हूंदी ॻोठ नोहाणनि जा ॻोठ मुंहिंजी अमड़ हिते नंढी थी वॾी थी जाई हिते टीजीअ जो पुटु ही वेठो आहे अच्छा तव्हांखे ख़बर आहे मुंहिंजो तव्हांखे ख़बर अच्छा साईं पटन में मूसो साहब मूं ॾिठो हा त मुंहिंजो नानो मोहम्मद मूसा वो हुननि सिजन में मुंहिंजो घर हो रहंदा हुआ हिते मुंहिंजी माउ अमड़ हिते जाई हुई नंढड़ी थी वॾी थी तंहिंजे करे हीअ जेके अमाऊं बीठियूं आहिनि मुंहिंजियूं नंढड़ियूं ही नंढड़ा बीठा आहिनि इन्हनि जे पटनि ते जॾहिं ही पट पिया कनि पंध उते मुंहिंजी माउ मुंहिंजे मामे ओस्मान मुंहिंजे मामे यूसुफ उहे हिते पंध कंदे वॾा थिया ओस्मान मुंहिंजो यार हो हाणे यारो क्या बात है ॾिसो इहा अनवर सब्र क्लब सरप्राइज़ आहे ऐं विच में हिन इलाइक़े में साल ॾेढ अॻु में चकर लॻाइण आयो हुउसि तव्हां सां मुलाक़ात कोन कयमि हिनपर जे टाइम ते अची चयमि त अम्मा जा उहो पट ॾिसी अचां पंहिंजो हिकिड़ो मेमण दोस्त आहे अयाज़ करीम मेमण हुन सां गॾिजी हितां सॼो मूंखे तव्हां ॾिसी वञा त मुंहिंजी माउ नंढे हूंदे कहिड़नि पटनि ते मुंहिंजे मामनि पंधु कयो आहे पर हाणे ॾुख जी ॻाल्हि ख़बर अथव कहिड़ी अथव अम्मा जेको असांखे पंहिंजा ॻोठ जा नक्शा ॿुधाईंदी हुई हुन में फ़र्क़ु रुॻो इहो आयो आहे हाणे सीमेंट जी जायूं अॻे कचियूं जायूं अॻे बि बुख हुई अॻे बि पाणी साफ़ कोन हो अॻे बि रोज़गार कोन हो मूसो ख़ान मुंहिंजे पीउ जो यार हो तव्हांजे पीउ जो यार हो अॻे बि संत जे माण्हुनि लाइ कुझु कोन हो ऐं 70 सालनि गुज़रण खां पोइ बि कुझु कोन्हे तंहिंजे करे तव्हांखे रुॻो इहो चवणु आयो आहियां त जीअं मुंहिंजी माउ जॾहिं नंढड़ी हुई तॾहिं हिननि पटनि में का शइ कान हुई तॾहिं बि माण्हुनि खे इहो ई अॻे पाणी थोरो साफ़ु हूंदो हो छाकाणि त हेॾो किचिरो कोन पवंदो हो वाहन में गटरनि जा कुता मोल कोन हूंदा हुआ तंहिंजे करे वरी बि जर जो पाणी साफ़ु हो हाणे जर जो पाणी बि वियो हलियो ॿियो गटरनि जो पाणी आहे त 70 साल अॻु वारी सिंध बि साॻी सिंध मटिजणु खपे न दुनिया मटिजी वई आहे दुनिया वञी चंड ते दुनिया वञी मार्स ते मरीख़ ते बि पहुचण लाइ मनसूबा ठाहे ऐं सिंधी पाण ओड़ जा वेड़ 70 साल अॻु में ओड़ा वरी जॾहिं हीअ असां जूं अमाऊं इहे असांजा नंढड़ा वॾा थियनि वरी वेठा ॻाल्हि कनि मुंहिंजो को पड़पोटो हिते अचे हुनखे ई ॿुधाइनि 70 सालनि खां पोइ 2088 में त चएसि त पोइ आयार लतीफ़ अली जो हिते आयो त उहो चए उहो ॾिसो त वरी बि साॻी खट भॻी पई हुजे वरी बि साॻियो गटर जो पाणी उखलियो पियो हुजे वरी बि सिम पई हुजे वरी जेको पड़पोटो हुजे पंहिंजो जीअंद ख़ान ऐं ग़ुलाम रसूल उहे ओड़ जा ओड़ा वेठा थियनि तंहिंजे करे अहिड़ो हशर सिंध सां न थियणु ॾियो हीअ पंहिंजी सिंध अथव वॾेरनि जे पोयां हली 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 ठगनि जे पोयां अदा छा थो चई शाह मोहम्मद अदा जुमन साईं अदा सम्झो तव्हांजा नाला मूंखे विसरी विया आहिनि कल्ह पाण गॾु हुआसीं त ज़मीनूं पंहिंजियूं हुयूं त उन ज़मीन खे अहिड़ो न बनायो साईं मौलवी साहब जो 70 सालनि खां पोइ अचूं तॾहिं बि टपड़ साॻिया तव्हांजा इहो पहिला टपड़ साॻिया छो आहिनि टपड़ साॻिया हिन करे आहिनि मूंसां गॾु गाॾी में दोस्त वेठा हूंदा आहिनि न हुननि खां का हिकिड़ी शइ रहिजी वेंदी आहे तनक़ीद कंदो आहियां ॿिए ॾींहुं पुछंदो आहियां वरी साॻी ॻाल्हि वरी टे ॾींहं खां ग़लती टे ॾींहं बि साॻी ग़लती वरी चौथे ॾींहुं पुछां चौथे ॾींहुं बि साॻियो हिकिड़ो सिंधी माण्हू जो नमूनो इहो आहे त हितां लंघंदे लंघंदे हिते थाॿो खाई किरंदो राति जो हितां ईंदे हिते पेर फासंदो थाॿो खाईंदो वरी ॿिए ॾींहुं वरी हितां थाॿो खाईंदो वरी टे ॾींहं तां थाॿो खाईंदो माना हुनखे ज़हन में अचे ई कोन थो त हितां चढ़ण जे बजाए ही निकितल आहे हितां चढ़ी अचां सिंधीअ खे थाॿो गटर हिकिड़े में किरणो आहे मौला अली जो कोल आहे त मोमिन हिकिड़े ॿिर मां 2 दफ़ा न ॾंगिजंदो आहे हाणे पाण रोज़ ॿिर में हिते नांग जबा नालो छा अथई चई जियो जी कमु कहिड़ो कंदो जी नांग जलींदो आहे अब नांग जलींदो पोइ कीअं जीअंदी तंहिंजे करे रोज़ ॿिर साॻे में हथु रोज़ अबाड़े सिंध वई बाबाड़े सिंध वरी ज़रदारी वारे ॿिर में वरी डंगाड़े अमाड़े नांग खाई वियो बाबाड़े नांग खाई वियो वरी 5 साल खां पोइ वरी ज़रदारी वारे ॿिर में वरी नांग डंगाड़े मामाड़े मरी उज़लियो चाचाड़े मरी उज़लियो वरी ज़रदारी वारे छा वेठा कयो साॻे ॿिर मां रोज़ पिया डंग जो रोज़ पिया सिंध जी ॿेड़ी ॿुॾे
रोज़ वेठा ॾिसो, रोज़ वेठा तमाशो ॾिसो, रोज़ गैर जानबदार थियो वेठा आहियो, भले असांखे छा वञे, असांखे पोइ